अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाम जी अचण वारी एपिसोड में तव्हां ॾिसंदो त हाणे जीअं मुराद ऐं अली ख़ान जेल मां छुटंदा उन खां पोइ दोस्तो सोडल जी ख़ैर नाहे। जी हाँ दोस्तो, हाणे इन्ही पाण सौटनि जो पाण में जहिड़ो हलंदो ऐं इहे पाण में ज़लीलो ख़्वार थींदा। मुराद कॾहिं बि सोडल खे सुखियो बख़्श कान कंदो, छो त मूंखे मुराद जो घर ई उगिजी वियो। उनजी भेण दुश्मन जे वर वञी चढ़ी ऐं दुश्मन बि अहिड़ो बेग़ैरत जेको पंहिंजे कुंवार खे बि इज़त ॾियण लाइ तयारु न आहे, उन खे वञी बेइज़त कयईं। हुजे हा मुड़ुसु माण्हू त ईअं न करे हा। ॿी ॻाल्हि दोस्तो इहो ॿुधायां त सोडल खे त सोडल पीरल खे सम्झाए वियो, लेकिन मुराद ऐं अली ख़ान खे सम्झाइणु सोडल जे लाइ हिकु वॾी चुनौती हूंदी, वरी मतिलबु हेॾो मसइलो हूंदो त इन्हनि खे कीअं आउं सम्झायां त मां कहिड़ी पोज़ीशन में हुयुसि। मुराद जेल खां छुटण खां पोइ इहा ई ॻाल्हि कंदो त मां तोखे चयो हो न त तूं ॿारु आहीं, तूं घर जो वॾो न आहीं ऐं तोखे मंसूर खान वटि मूं छॾियो हुयो, मूंखे अॻे ई ख़बर हुई, पोइ बि तूं ग़लती कई। वरी मूंखे पुछण बि न आहे त मां हीउ फ़ैसिलो कयो आहे, इन खे क़बूलु कयां या न कयां। वरी चोरी फ़ैसिलो करे हीउ कमु करे बि छॾे असांखे ॿुधाए बि न। अहिड़ो त हू गुस्सो कंदो, एॾी काड़ कंदो सोडल लाइ जो मुसीबत पैदा थी वेंदी। ऐं ॿिए तरफ़ ॿुधायां त रहज़न ऐं ककर वारा छा चुप करे वेंदा? न, अञा हू चुप कोन कंदा। अंदरूनी तौर ते हू वार कंदा रहंदा। जीअं वार कयूं ईअं ई हू अंदरूनी तौर ते वरी बि वार कंदा रहंदा। रही जुमे वारी ॻाल्हि तमामु जल्द फाटंदी ज़ाहिर थींदी त जुमो बेगुनाह हुयो, कूड़ो क़ुर खणी वियो हुयो ऐं अॻे ई चवंदो मुराद त जुमो आहे क़ुर, तव्हां जुमे क़ुर ॾिनो छो हुयो। लाइक सब्सक्राइब कंदा।